अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ के प्रोग्राम ब्यूरो टाइम से गॾु अज़हर गुल सर की हाज़िर आहियां। असांजो अॼोको प्रोग्राम जो उत्तर सिंध में ताज़ो ही बम धमाकनि वारी जेका दहशतगर्दी वारी लहर पैदा थी है। जैकबाबाद ज़िले में कंबर शरीफ़ के गादी नशीन सैयद ग़ुलाम हुसैन शाह बुखारी मथा ॻोठ अहमदीन बिरोही में बम हमलो किया वियो, जंहिंमें उनजो पोटो सैयद शफ़ीक अहमद शाह पिणु जेको आहे त उन मौत जो शिकार थियो ऐं केतिरा ई माण्हू ज़ख़्मी थिया। उन खां अलावा ज़िले शिकारपुर जो हिन ॻोठ माड़ी गाज़ी ग़ुलाम शाह में हितां जो गादी नशीन सैयद हाजन शाह मथां जेको आहे त बम हमलो कियो वियो, जंहिंमें पिणु गादी नशीन ज़ख़्मी थियो। उन खां अलावा 4 माण्हू ॿिया मौत जो शिकार थिया ऐं केतिरा ई माण्हू ज़ख़्मी पिणु थी पिया। ही जेका दहशतगर्दी वारी लहर आहे उहा उन वक़्तु हिन उत्तर सिंध में पैदा थी आहे जॾहिं त हिन महिल असांजे पाड़ेसरी मुल्क जेको ख़ासि तौर ते हमेशह उतों जी इलाइक़ाई सूरत हाल जे करे उन जा असरात असांजे मुल्क ते तमामु घणा पवंदा आहिनि। अफ़गानिस्तान मां हिन वक़्तु नेटो जूं फ़ौजूं वापसि वञी रहियूं आहिनि। हीअ उन वक़्तु धमाकनि वारी सूरत हाल पैदा थी आहे जॾहिं त असांजो मुल्क पाकिस्तान इलेक्शन तरफ़ वञी रहियो आहे। उन वक़्तु ही सूरत हाल पैदा थी आहे। हिते उत्तर सिंध में ही बम धमाकनि वारी जेका सूरत हाल आहे, हितां जे माण्हुनि जे लाइ इहा नई ॻाल्हि आहे। मुल्क जे मुख़्तलिफ़ हिसनि में इन खां अॻु में बम धमाका थींदा रहिया आहिनि ऐं सभई माण्हू उन बम धमाकनि जो शिकार थींदा रहिया आहिनि। पर ही उत्तर सिंध में जॾहिं ही धमाका थिया त हितां जा ॻोठाणा माण्हू, हितां जा सिधा सवा सादा माण्हू उन धमाकनि खां अणवाक़ुफ़ हुआ। उनखे इहा ख़बर न हुई त ही बम छा थींदा आहिनि, ही धमाका छा थींदा आहिनि। हुननि अहिड़े क़िस्म जी दहशतगर्दीअ खे कॾहिं बि मुंहुं न ॾिनो, न ई हुन अहिड़े क़िस्म जी दहशतगर्दी खां हू वाक़ुफ़ु आहिनि। अचानक बेरहम ऐं बेदर्द माण्हुनि ऐं उन्हनि आक़िबत नाअंदेश माण्हुनि अची हिते अहिड़े क़िस्म जूं कार्रवायूं कयूं जंहिंजे करे हू हितां जा मासूम माण्हू उनजो शिकार पिणु थिया ऐं हितां जा माण्हू उन ख़ौफ़ में वठिजी विया आहिनि त ही धमाका असांजे माण्हुनि जे लाइ हिकु तमामु वॾी नई ॻाल्हि हुई, ख़तरनाक ॻाल्हि बि आहे। पर ही धमाका हितों जे माण्हुनि खे उन्हनि हिसाए विधो आहे। ही ख़ासि तौर ते जेको ज़िलो शिकारपुर आहे हिन में ही उत्तर सिंध में त बम धमाकनि वारी ॻाल्हि बिल्कुलु नई आहे, पर इन खां अॻु में बि हिन शिकारपुर ज़िले अंदरि दहशतगर्दी जा वाक़िया ॿी सूरत में थींदा रहिया आहिनि। हिते नेटो जे टैंकर्स खे साड़ियो वियो, हिते केतिरा ई टैंकर्स जेके आहिनि उहे तबाह कया विया। अहिड़े क़िस्म जी सूरत हाल अॻ में थींदी रही आहे, पर बम धमाकनि वारी ॻाल्हि नई नज़र आई आहे। असां हिन समूरी सूरत हाल बाबति अॼु हिते ॻोठ में मौजूदु आहियूं। हितां जे गादी नशीन जे फ़र्दनि सां ॻाल्हाईंदासीं त हीअ सूरत हाल कीअं पैदा थी हुई ऐं बम धमाको कीअं थियो हो। हलो त साणसि हली ॻाल्हि ॿोल कयूं। नाज़रीन, असां उन हंध ते मौजूदु आहियूं जिते दरगाह गाज़ी ग़ुलाम शाह जो गादी नशीन सैयद हाजन शाह जन पाण उते सूफ़ियाणी कचहरी लॻाई वेठा, उते जेको बम धमाको थियो उन बम धमाके वारे हंध ते असां हिन महिल मौजूदु आहियूं। अचो त उन्हनि जे ई फ़र्ज़नि सां ॻाल्हि ॿोल कंदे मालूम कयूं त हू छा था ॿुधाइनि। साईं, तव्हां इहो ॿुधायो महिरबानी करे त जॾहिं हिते 25 फेबरवरी ते राति जो धमाको थियो उन वक़्तु तव्हां छा ॾिठो, केॾो ज़ोरदार धमाको हो, केतिरा माण्हू उन में जेके आहिनि त फ़ौत थी विया ऐं केरु केरु ज़ख़्मी थिया, केतिरो ज़ोरदार धमाको? असां ॾिठोसीं ॾाढो वॾो धमाको हुयो। जॾहिं जो असां हेॾे आयासीं अंदरि त सिर्फ़ु धूओं ऐं सिर्फ़ु बाहि पई ॿरे, ॿियो असांखे कुझु नज़र न आयो। माण्हुनि जूं छड़ो कूका करे हिकिड़ो हमरा उहो भॻो त असां बि ॿाहिरां निकितासीं। धमाको ज़ोरदार हो? ज़ोरदार धमाको हुयो, वॾो, वधीक तव्हां पाण ॾिसी सघो था। इहो साईं जन पाण बि हिन में ज़ख़्मी थिया? जी जी। अच्छा, साईं जन खे काॾे उन सां गॾु केतिरा माण्हू ॿिया जेके आहिनि केतिरा माण्हू फ़ौत थिया? साईं जन सां गॾु ॿिया बि माण्हू 3-4 हुया। जी जी। ज़ख़्मी 10-12 खां वधीक ज़ख़्मी हुया? जी जी, 10-12 खनि हुया ज़ख़्मी। अच्छा, हिते माना उहे छुरिया या उन धमाके में जेको मवादु इस्तेमालु थियो हिन जेको वॾो हाल आहे हिन खां ॿाहिरि बि उहो निकितो ईअं? जी जी, ॿाहिरि बि छुरिया निकिता आहिनि काफ़ी टाइम हेॾां। साईं, हे तव्हां जूं जेके दरगाहूं आहिनि हे न को सियासी वास्तो आहे कंहिंसां, न को सियासी चुरपुर आहे, न कंहिंखे नुक़सानु ॾियनि, न कंहिंखे तकलीफ़ ॾियनि, त ही केरु थी सघनि था जेके हरू भरू गादी नशीननि ते हमला था करनि? असांजो बाबो सिर्फ़ु प्यारु ॾियणु दुनिया खे ॾींदो आहे, ॿियो त असां का शइ बि अहिड़ी न आहे असांजी त को असांजो सियासत सां वास्तो आहे या कहिड़ी अहिड़ी शइ सां। असांजो बाबो सिर्फ़ु प्यारु ॾींदो आहे माण्हुनि खे, ॿी त का अहिड़ी का शइ न आहे असां वटि। नाज़रीन, जीअं त उत्तर सिंध में ताज़ी जेका दहशतगर्दी वारी लहर आहे उन असांजे हिन इलाइक़े जे माण्हुनि जा, असांजे मारू माण्हुनि जूं लूंहं कांडारे छॾी आहे। हितां जा माण्हू इन ॻाल्हि खां बिल्कुलु बि नावाक़ुफ़ हुआ त को बम धमाका छा थींदा आहिनि। हुननि टेलीविज़न ते त ज़रूरु ख़बरूं ॿुधियूं हुयूं
त बम धमाका थींदा आहिनि, उन में माण्हू मौत जो शिकार थींदा आहिनि, पर हीअ असांजा माण्हू जॾहिं हीअ दहशतगर्द, हीअ बेरहम माण्हू असांजे ॻोठनि ताणी पहुता, फ़क़ीर सिफ़त माण्हू, उहे सूफ़ी मंश माण्हू जन सदाईं अमुन भाईचारे मोहबत ऐं एके जो पैगाम ॾिनो, उन्हनि जे काफ़िलनि ते, उन्हनि जी गादियुनि ते जॾहिं उहे अटैक्स थिया, त हीअ असांजा उन अक़ीदतमंद माण्हू, सूफ़ियत जा अक़ीदत माण्हू, सूफ़ियत जा पैरोकार माण्हू, सूफ़ियत जो पैगाम ऐं प्रचार कंदड़ माण्हू, उहे इन ॻाल्हि खे क़तई क़बूल बि नथा करनि, ऐं उन्हनि जे लाइ हीअ हिकु अनोखी ॻाल्हि आहे त हीअ बेगुनाह माण्हू रत में लथपथ थी ऐं उन्हनि दहशतगर्दनि जो शिकार पिया थियनि, त हीअ आख़िर कहिड़ा वहशी आहिनि जेके अहिड़े क़िस्म जी रांदि खेॾी रहिया आहिनि, ऐं उन्हनि जा कहिड़ा मक़सद थी सघनि था अहिड़े क़िस्म जी खूनी रांदि खेॾण जा। असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं दरगाह शहबाज़पुर शरीफ़ जे सजादा नशीन साईं मोहम्मद जीअल शाह बादशाह वटि। उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदे इहो मालूम करण जी कोशिशि कंदासीं त हीअ उन लहर खे कीअं था महसूसु करनि ऐं उहो कहिड़ो पैगाम ॾियनि था पंहिंजो, त इन लहर अचण खां पोइ या उन्हनि माण्हुनि जे हवाले सां हू छा चवणु चाहींदा। अबा तव्हां इहो ॿुधायो महिरबानी करे त हीअ जेका दहशतगर्दी जी लहर आहे या गादी नशीननि ते हमला पिया थियनि, बम हमला पिया थियनि, तव्हां हिकु अमन जो पैगाम ॾींदड़ हिकिड़ी दरगाह ते वेठा आहियो, तव्हां वटि बि हज़ारे माण्हू अचनि था वञनि था, दुआ वठनि था, तव्हांजे ख़्याल में हीअ कीअं थी सघनि था? अब इस्लाम अमुन जो पैगाम ॾिए थो, अमुन सलामती जो आहे जेको इस्लाम पखिड़ियो आहे अलाह वारनि बि मोहबत सां, इख़लाक़ सां, कुर्ब सां इस्लाम दिलनि खे मोहण ऐं प्रचार थियो आहे। हीअ अफ़सोस आहे इन्हनि मुस्लमाननि जो, मुस्लमान सॾाए ऐं क़त्ल आम कनि था पिया, इहो इस्लाम इजाज़त नथो ॾिए इन जी, हर मज़हब को बि इन जी इजाज़त नथो ॾिए त इंसान ज़ात सां दुश्मनी कई वञे। अलाह ताला जो फरमान आहे, हदीस आहे त अफ़ज़ल इबादत ख़िदमत ख़ल्क़ा, वॾे में वॾो गुनाह दिलि आज़ारी आहे, सिर्फ़ु दिलि आज़ारण बि वॾी तकलीफ़ आहे, पर या क़त्ल आम करणु ईअं त मुनासिब न आहे। हिन साल हज बैतुल्लाह जे अरफ़ात ते खाने काबे जे बेशिमाम ख़ुतबो इन ई रीति सां ॾिनो त हीअ जेको इस्लाम में दहशतगर्दी शुरू थी वई आहे मुस्लमाननि में, इहा जाइज़ न आहे। इस्लाम अमन जो पैगाम ॾिए थो ऐं दहशतगर्दी जो पैगाम नथो ॾिए। सो अलाह हिनखे हिदायत कंदो कहिड़ियूं जमायतूं आहिनि जेके सादातनि सां, अहल बैतनि सां या सूफ़िया किराम सां, हीअ सिंध जी धरती सूफ़िया किराम जी अमन वारी धरती आहे कि औलिया अलाह जा आरफ़ बिल्ला, ख़ुदा जा महबूब बरगुज़ीदा बना पैदा थिया आहिनि, जन दीन इस्लाम खे फहिलायो आहे। हीअ दीन अलाह वारी नज़र सां एतिरो ॿुधियो आहे, अलाह हिनखे हिदायत ॾींदो, इन में हादी हिननि खे हिदायत ॾींदो, वधीक असां छा चई सघूं था। क़िबला तव्हां सम्झो था त इहे जेके वाक़िया या अहिड़े क़िस्म जी दहशतगर्दी करनि पिया, इहे पाण खे मुस्लमान सॾाईंदड़ माण्हू करनि पिया? हा, मुस्लमान सॾाए ऐं इहे था कनि न बाबा साईं। हा, बाक़ी आहे त मुस्लमान खां ॻाल्हि आहे ॿाहिरि। मुस्लमान था पर फ़ैल गैर मुस्लमान। हा, गैर मुस्लमान जो इस्लाम में त महबूब साईं जो फरमाना काल नबी फत क़तल मोमिन अमदन फजज़ाउ जहन्नम, जेको मोमिन वाने खे बेगुनाह क़तलु करे थो उनजी सज़ा जहन्नम आहे, लख तबहूं करे ख़ुदा उनखे न बख़्शींदो। हीअ त वॾो अज़ीम गुनाह आहे इंसान ज़ात सां दुश्मनी करणु। भलो चाहीं पंहिंजो त भलो कर ॿिए जो, ख़िदमत ख़ल्क़ अफ़ज़ल इबादत आहे। महबूबनि करीम जो इरशाद आहे त जेको मुंहिंजी उम्मत लाइ उहो ख़ैर खा जी दुआ घुरे थो, अलाह मग़फ़िर सीदना मुहम्मदिन, अलाह मरहम सीदना मुहम्मदिन, अलाह असलिह उम्मत सीदना मुहम्मदिन, त ख़ुदा जल जलालहू उन शख़्स ते एॾो राज़ी थिए थो जो चाहे उनजा समुंड जी झग जेतिरा गुनाह हुजनि, दुनिया जे वणनि जे पननि जेतिरा गुनाह हुजनि, या न वारी जे दड़नि जे ज़रनि जेतिरा गुनाह हुजनि, त अलाह सां उन शख़्स जा गुनाह बख़्शे छॾे थो। पर जेकॾहिं लिलाह कारण कंहिं इस्लाह वास्ते इस्लाम ख़ातिर क़दम भरे हले थो ॿिनि खे ठाहिण लाइ, त विख विख ते हज जो सवाबु मिलेसि थो। अलाह ताला हिनखे हिदायत ॾींदो। कहिड़ियूं जमायतूं आहिनि असां त नथा सम्झूं त छो मथियल मुल्क थींदा। हाणे सिंध में अची पहुतो आहे इहो ज़ुल्म तशदुद, हर को माण्हू
हैरान ऐं परेशान आहे। असां त सूफ़िया किराम दरवेश सभ जा दुआगू, सभ जे लाइ ख़ैर ख़्वाह, न सियासत में आहियूं, न कंहिंजे दिलि आज़ारी कंहिंसां कई आहे, न कंहिं ते तनक़ीद कंदा आहियूं, न कंहिंसां जहिड़ो दुश्मनी आहे, न ग़ैर इस्लामी रस्म रवाज़ असांजी दरगाहनि ते आहिनि। महबूब करीम अलैहिस्सलाम सॼी इत्बा सुनत आहे, सूरत सीरत मुहम्मदी आहे। असांजी सॼी दरगाह ते रहण वारा पंहिंजे सॼे घराणे में नंढो वॾो को बि सिगरेट पीअण वारो न आहे, को नास नसवार ॾियण वारो न आहे, को हुक छिकण वारो न आहे, को बि बेदीन निमाज़ी न आहे। जेकॾहिं को बि दरगाह ते माण्हू अची टिकंदो आहे त उनजी निमाज़ न पढ़ंदो आहे त उनखे रहण न ॾींदा आहियूं। जंहिंजो देश तंहिंजो वेस, हे अलाह वारा दीन ख़ातिर आया आहिनि, अलाह जी रज़ा ख़ातिर आया हूं। असांजी ज़िंदगी सॼी अलाह जी रज़ा वास्ते, महबूब करीम असांजी उम्मत जी ख़िदमत वास्ते वक़ुफ़ आहे। ॿियो दुनिया को बि गर्ज़ु कोन्हे, न कंहिंसां सियासत आहे, न कंहिंसां ठगी आहे, न कंहिंसां जहिड़ो आहे, न कंहिंसां का दुश्मनी आहे। अलाह ताला हिनखे हिदायत कंदो, ख़ुदा हिननि जे ज़ुल्म खां अमन में रखंदो। ॻाल्हि ॿोल कयूं था राजा ख़ान सां त ही सूरत हाल उत्तर सिंध में छो पैदा थी आहे, उहे केरु थी सघनि था जेके इन क़िस्म जी कार्रवाइनि में मुलविस थी सघनि था, या उनजा कहिड़ा मक़सद थी सघनि था? मिर साहिबु तव्हां असांखे इहो ॿुधायो महिरबानी करे त ही जेका दहशतगर्दी वारी लहर उत्तर सिंध में हाणे वाक़िया थिया आहिनि, जेके गादी नशीन उनखे निशानो बणायो वियो आहे, असांजे सिंध जूं जेके गादियूं आहिनि उहे त हिकिड़ो सूफ़ियाण मंश माण्हुनि जूं आहिनि, उहे अमन पसंदि माण्हुनि जूं आहिनि, उहे हिकिड़े भाईचारे जी दर्स ॾींदड़ जायूं आहिनि। हिन धमाकनि जो कहिड़ो मक़सदु थी सघे थो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साईं, जीअं तव्हांखे ख़बर आहे त सिंध धरती शुरू खां वठी सूफ़ियाणी धरती जो लक़ब ॾिनल आहे हिन धरती खे, ऐं हीअ धरती हमेशह अमन ऐं मुहबत जो पैगाम ॾींदड़ सूफ़ियुनि जी धरती रही आहे। छा आहे जो मुल्की हालात कुझु इन करवट वञी रहिया आहिनि, जीअं त पहिरों त ही धरती जेकी ही तमामु अमन जी हुई, पूरे पाकिस्तान में जेकॾहिं छा मसला हुया, लेकिन सिंध जे अंदरि तमामु हिकिड़ो अमन क़ाइमु हुयो। हाणे जेकी हे ताज़ी सूरत हाल आहे, जेको जैकाबाद जे अंदरि जीअं साईं हुसैन शाह जे मथां धमाको थियो, वरी उन खां अलावा शिकारपुर जे अंदरि धमाको थियो, इहे इंतिहाई जेको ॻाल्हियूं आहिनि, इहो हिकिड़ी अजीब शइ आहे जो सिंध जे अंदरि उहो बि सूफ़ियुनि खे ऐं उन्हनि जेको आहे बुज़ुर्गनि खे टारगेट कयो थो वञे, जिन्हनि हमेशह प्यार ऐं मुहबत जो सबक़ु ॾिनो आहे। हाणे रहियो सवाल इन शइ जो पॉसिबल आहे, छो जो पाकिस्तान जे अंदरि पहिरियों भेरो मां सम्झां थो त जेको आज़ाद इलेक्शन तरफ़ वधी रहियो आहे ही मुल्क, जंहिंमें जेको असांखे ॿुधण में आयूं कुझु अरसे खां त हिन जे इलेक्शन खे जेको आहे सभु इन अमल खे जेको आहे ख़तमु करण लाइ कुझु अहिड़ियूं साज़िशूं थींदियूं जंहिंसां इलेक्शन अमल रुकिजी वेंदो। पोइ थी थो सघे ही उन शइ जी कड़ी बि थी सघे, ऐं उन खां अलावा जेको 2014 में नेटो अमेरिका पंहिंजो जेको आहे उते कमु जेको आहे अफ़गानिस्तान में बंदि थो करे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे ही इंटरनेशनल हिकिड़ी गेम आहे जंहिंजे वर ही धरती बि चढ़ी वई आहे, ऐं इहा गेम प्लान जो हिसो हूंदो आहे त माण्हुनि खे विढ़ाइण लाइ, माण्हुनि जे अंदरि नफ़रतूं पैदा करण लाइ उहे मुख़्तलिफ़ प्लान कंदा आहिनि, उहे मुख़्तलिफ़ तरीक़ा अख़्तियार कंदा आहिनि। जीअं त दुनिया में खोड़ ई मुल्कनि में अहिड़े क़िस्म जा हथरादू जेके आहिनि उहे विगोड़ कराए उन्हनि मुल्कनि में उन्हनि अनारकी इंतिशार फैलायो आहे। अहिड़े तरीक़े सां जेको आहे पाकिस्तान जे अंदरि बि हिन क़िस्म जी हिकिड़ी साज़िश जनम वठी रही आहे, ऐं इनशाला सिंध वासी जेके हिन इंतिहाई इन ॻाल्हि में सुॼागनि ऐं उहो अहिड़ी कंहिं बि साज़िश खे कामयाबु करण में जेको आहे उहो नाकाम करण में पूरी कोशिशि कंदा। तव्हां सम्झो था त ही समूरी जेका सूरत हाल बणिजी रही आहे मज़हबी मसलिक खां हटी करे या सियासी लाॻापे खां हटी करे
हिन जेको मसइलो आहे इन ते सॼी क़ौम खे हिकु थियणु घुरिजे ऐं इहे केरु माण्हू थी सघनि था, इहे कहिड़ा दुश्मन हथ थी सघनि था जेके धरतीअ जो अमन बिगाड़े रहिया आहिनि, मासूम माण्हुनि खे चिथे रहिया आहिनि, ऐं या जेके अमन पसंदि गादीनशीन आहिनि, इन ते सभिनी खे गॾु थियणु घुरिजे। ऐं तव्हांजो इहो ख़्यालु आहे त वाक़ई इहे ग़ैर मुल्की हथ थी सघनि था, इंटरनेशनल हिकिड़े क़िस्म जी, जीअं तव्हां चयो त उहा हिकिड़ी गेम थी सघे थी, त इन में इन समूरनि तालुकातनि खां हटी करे सभिनी खे गॾु थियणु खपे? जी हा, बिल्कुलु। छो जो तव्हां ॾिसो त मज़हबी इंतिशार जेको फैलायो वियो, जीअं कोयटा जे अंदरि हज़ारा जे मथां कई सवे माण्हू मारिया विया, ऐं उन खां अलावा हाणे सिंध जे अंदरि बि जेके मज़हबी ऐं पुरअमन जेके सूफ़ी अज़म जी प्रचार कंदड़ उहे सूफ़ी फ़क़ीर, उहे बुज़ुर्ग, उन्हनि खे जेको आहे हाणे हिते निशानो बणाए ऐं इन्ही खे जेको आहे हिकु अमन खे तबाह करे, ऐं ही आहे बिल्कुलु हिकिड़ी इंटरनेशनल साज़िश आहे, इन जा कई वजूहात थी था सघनि। सो इन जे करे असांखे असांजी सिंध जे जेके बि सूफ़ी आहिनि ऐं उन्हनि खे इन्ही ॻाल्हि ते ज़ोर ॾियणु घुरिजे, पंहिंजे जेके बि उन्हनि जा आहिनि मुरीदेन आहिनि, त इन ॻाल्हि खे इंतिहाई परे जी नज़र खां ॾिठो वञे। जेकॾहिं असां अॼु होश न कयोसीं त हीअ सिंध धरती जेको अमन जी धरती आहे, इन में हिकिड़ो वॾो इंतिशार पैदा थी सघे थो। लेकिन अञा ताईं उन्हनि बुज़ुर्गनि जेके बि मुरीदेन आहिनि, उन्हनि जेके बि एहतजाज कया, अॼु ॾींहं ताईं उहे इंतिहाई पुरअमन एहतजाज थिया आहिनि। ऐं इन सां अलावा गवर्नमेंट खे खपे त उहे उन्हनि गादियुनि ते, उन्हनि जेके बि दरगाहूं आहिनि जिन्हनि जा मेला अची रहिया आहिनि अनक़रीब कुझु ॾींहंनि खां पोइ, छो जो अक्सर मेलनि जो सीज़न हूंदो आहे इहो ई, त इन्ही में जेके आहिनि मुख़्तलिफ़ वॾी वॾी दरगाहनि ते मेला थियनि था, उन्ही खे सही नमूने सां मॉनिटरिंग कई वञे। उते जेको आहे उन्हनि खे ॿिनि सिपाहियुनि टिनि पुलिस वारनि जे इन ते न छॾियो वञे, उनखे उन डिस्ट्रिक्ट जो SP डायरेक्ट मॉनिटर करे ऐं उते नफ़री इन हिसाब सां बि आहे त अहिड़े क़िस्म जा साज़िश अनासिर जेको आहे उहो कामयाबु न थिए। इन ॻाल्हि जी ज़रूरत सम्झो था त मुख़्तलिफ़ दरगाहुनि जा गादीनशीन ऐं असांजा जेके उलमा इकराम आहिनि, उहे मज़हबी जेका मसलिक आहे, मसलिक वारे अक़ीदे खां हटी करे इन्हनि खे हिकिड़े जनरल तौर ते अलाइंस करे गॾिजाणी करे इन समूरी सूरत हाल बाबति का हिकमत अमली ठाहिणु खपे। बिल्कुलु, सभु खां पहिरियों त सिंध गवर्नमेंट खे खपे त तमामु जेके बि गादीनशीन ऐं मज़हबी धुरियूं आहिनि, उन्हनि खे उन्हनि सां मीटिंग करे ऐं उन्हनि जा बि मसइला ॿुधे त उन्हनि खे उते गादीनशीननि खे या उन्हनि दरगाहनि ते कहिड़ा मसइला दरपेश आहिनि सिक्योरिटी जे हवाले सां, ऐं मज़हबी जेके बि पंहिंजो आहिनि ऐं जेके बि पीर साहिबान आहिनि, उन्हनि सां हम आहंगी करे गवर्नमेंट जेको आहे उन्हनि खे विहारे ऐं इन्ही मसइले जे मथां उन्हनि जूं ॻाल्हियूं बि ॿुधियूं वञनि ऐं उन्हनि खे बि जेको आहे उहो सिक्योरिटी जे लिहाज़ सां हे पूरे तरीक़े सां जीअं ताउन कयो वञे। सिर्फ़ु पीरनि खे या जेके उलमा इकराम आहिनि उन्हनि खे? ज़ाहिरी ॻाल्हि आहे उलमा इकराम जो त आहिनि उलमा इकराम, ऐं खोड़ पीर ख़ुदि उलमा आहिनि, खोड़ जेके आहिनि पीर ख़ुदि आलिम बि आहिनि, खोड़ पीर आहिनि जेके इन शइ में इन लाइ मज़हबी तमामु जेके बि हुजनि बशमूल उलमा इकराम, उन्हनि खे बि जेको आहे उहा तहफ़ुज़ ॾिनो वञे। ऐं छो जो इहो हिकिड़ो इंटरनेशनल गेम आहे, असांखे इनखे नाकाम बणाइणो आहे हर सूरत में। सो उन जे लाइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे क़दम कुझु अहिड़ा उपाउ खया वञनि जंहिंसां असांखे वधि में वधि उन्हनि खे नुक़सानु थियण खां बचायो वञे। हिन वक़्तु असां उत्तर सिंध जी मशहूरु दरगाह बुढल फ़क़ीर जे गादीनशीन मियाँ बाबू अब्दुल गफ़ार साहब जन वटि वेठा आहियूं। उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदे इहो मालूम करण जी कोशिशि कंदासीं त हीअ जेके दहशतगर्दी वारा बम हमला कया पिया वञनि, उनमें मासूम इंसाननि जूं जानियूं ॻिड़कायूं पियूं वञनि, या उनखां अलावा असां ॿी हिकिड़ी ॻाल्हि कयूं त जेके सूफ़ियुनि जूं दरगाहूं आहिनि, पीरनि फ़क़ीरनि जूं दरगाहूं आहिनि, उते हिकिड़ो ॿियो अंसर शामिलु आहे, नज़र आयो आहे त उते जेके सिक्योरिटी लैब्स हुजनि था उहे ॾाढा घणा हुजनि था, ऐं उते जेको मौजूदु गादीनशीन हुजे थो या उतां जो जेको फ़ुक़रा हुजे थो
उन्हनि जी पंहिंजी मुख़्तसिर जेका सिक्योरिटी हुजे थी, नंढा बरदार उनजा चंद माण्हू, उते लॻायल जेके मार्केट मेला मलाखड़ा जेके शोगल वारी शयूं हुजनि थियूं उन ते चंद माण्हू उहे लठियूं खयूं घुमंदा फिरंदा वतन। जेको पॉसिबल नाहे त उहे कंहिं बि तरह जे कंहिं विगोड़ खे कंट्रोल करे सघनि या कंहिं बि तरह जी अहिड़े क़िस्म जी कार्रवाई खे रोके सघनि। उन खां अलावा ॿियो जेको दहशतगर्द माण्हू आहिनि ॾाढा शार्प माइंड आहिनि, उहे पंहिंजे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां पंहिंजूं अहिड़े क़िस्म जूं कार्रवायूं कनि था। जेके हितां जा फ़क़ीर आहिनि, हितां जी दरगाहुनि जा फ़क़ीर आहिनि, उन्हनि जी जेके कार्रवायूं हुजनि थियूं शायदि उन्हनि खे न जाचे सघनि, उन्हनि वटि के बि जदीद अहिड़े क़िस्म जूं औज़ार न आहिनि त उहे दहशतगर्द कार्रवायुनि खे रोकण में उहे कारआमद साबित थी सघनि। सिर्फ़ु ख़ाली काठीअ जी लठियुनि जे आसिरे ते इहो पॉसिबल नाहे त उहो माहौल पुरअमन रखी सघिजे। जेका बाबा ज़िले शिकारपुर जी हीअ वॾी दरगाह आहे बुॾल फ़क़ीर जी, जिते जॾहिं मेलो लॻंदो आहे मार्च महीने में, मार्च महीने जी पिछाड़ी में हिते मेलो लॻंदो आहे, हिते सवे न हज़ारे माण्हुनि जो तादादु गॾु थींदो आहे ऐं उहो लाॻीतो 3 ॾींहंनि ताईं मेलो लॻंदो आहे। तमामु पंहिंजो वॾी तादाद में माण्हू गॾु थींदा आहिनि, न सिर्फ़ु सिंध मां पर मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां हिन मेले में माण्हू अची शरीक थींदा आहिनि। जीअं मुख़्तलिफ़ चंद हिकिड़ियूं दरगाहूं आहिनि, जीअं सेवाणी सरकार जी दरगाह आहे, लतीफ़ सरकार जी दरगाह आहे, सचल सरमद जी दरगाह आहे। ओड़ीअ तरह सां हिन दरगाह ते बि ईअं ई हज़ारे माण्हू गॾु थींदा आहिनि। मुख़्तलिफ़ जेकॾहिं के दरगाहुनि जा नाला मूंखां रहिजी विया हुजनि पर काफ़ी दरगाहूं आहिनि। साॻी तरह सां हीअ बि वॾी दरगाह आहे, हज़ारे माण्हू गॾु थियनि था। उतां जे गादी नशीन सां ॻाल्हाईंदे इहो बि पुछण जी कोशिशि कंदासीं जीअं असां पंहिंजे नाज़रीन खे इन ॻाल्हि खां आगाही ॾेई सघूं त उहे इन समूरी सूरत हाल खे कीअं कंट्रोल कंदा, इहे मेले वारी सूरत हाल में हुकूमत खां कहिड़ी तवक़ो रखनि था। ऐं ॿी जेका ॻाल्हि आहे त छा मेलो लॻणु हिकिड़ो केतिरो ज़रूरी आहे, छा मेलो लॻाइणु घुरिजे अहिड़ी ख़तरनाक सूरत हाल में, या उन जे हवाले सां न लॻाइणु घुरिजे, जे लॻाइणु घुरिजे त छो ज़रूरी आहे, जे न लॻाइणु घुरिजे त छो न लॻाइणु घुरिजे। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम। साईं सभ खां पहिरियां तव्हां असांखे महिरबानी करे इहो ॿुधायो त हीअ जेको ताज़ो ई दहशतगर्दी वारी लहर असांजे उत्तर सिंध में गादी नशीननि खे अटैक पियो कयो वञे, उन्हनि खे निशानो पियो बणाए वञे, तव्हांजे ख़्याल में केरु थी सघनि था? आहे त मुख़्तलिफ़ जमायतूं जीअं ख़बरूं ॿुधूं था टीवियुनि ते या जेके बि वज़ीर ॻाल्हियूं कनि था त असांखे ख़बर आहे हितां निकिता आहिनि दहशतगर्द, हुतां निकिता आहिनि दहशतगर्द। सो इहो वधीक त पतो उन्हनि खे हूंदो जेके चवनि था पिया त हीअ ख़बर असांखे आहे, हू ख़बर असांखे आहे। असांजे सूफ़ी दरगाह अमन जो प्रोग्राम ॾींदा आहियूं। मेले लॻाइण जे असांजो सालानो उर्स थींदो आहे जेको, या सालानियूं वर्सियूं थींदियूं आहिनि प्रोग्राम, उहो त असां कंदा रहंदासीं पिया। को दहशतगर्दी जे करे असां को मेला बंदि कोन कंदासीं। पंहिंजा फ़ुकरा जा लखे माण्हू आहिनि, असांजा मुरीद आहिनि। ॾिसो सिबी बलोचिस्तान में हालात बलोचिस्तान ख़राबु आहे, उते बि हाणे हींअर जलसो थियो, कामयाबु थियो, उते कुझु न थियो। हिते दरगाहुनि ते बमबार वग़ैरह आहे उहो ईंदा रहनि था। गवर्नमेंट कंहिं बि क़िस्म जो असां राब्तो न कयो आहे हिन वक़्त ताईं। अॼु 3 ॾींहं आहे, 4थो ॾींहुं शिकारपुर में साईं आजन शाही दरगाह ते बम धमाको थियो आहे। कंहिं बि क़िस्म जो कंहिं बि अमलदार कोई बि वास्तो न रखियो आहे असां, न का फ़ोन कई आहे, न को मीडिया वारो आयो आहे। तव्हां पहिरियों दफ़ो असां सिंध टीवी वारनि जी शुक्रगुज़ार आहियूं जो दरगाह ते आया आहिनि ऐं तव्हां सां पहिरियों दफ़े मुलाक़ात थी आहे इन मसइले ते। साईं मां हीअ पियो पुछणु चाहियो त तव्हांजी नज़र में, तव्हां माशाअल्लाह हज़ारे माण्हू तव्हां सां अची मिलनि था, तव्हां वरियनि खां वठी जदी पुश्ती हीअ गादी हले पई त हज़ारे बल्कि लखे माण्हू तव्हांजी नज़रनि खां गुज़रंदा हूंदा, तव्हां सां मिलंदा हूंदा, मुख़्तलिफ़ सोच फ़िक्र जा माण्हू मिलंदा हूंदा। तव्हां एतिरो सभु कुझु वहिंवार खे वेठा डील कयो, तव्हांजी पंहिंजी हिकिड़ी ज़ाती सोच जे हिसाब सां ही कहिड़ियूं धुरियूं थी सघनि थियूं या इन जा कहिड़ा मक़सद थी सघनि था अहिड़े क़िस्म जा बम हमलनि सां? अदाई धुरनि जो त जेको बि आहे त रहमान मलिक साहिबु 2 दफ़ा ॻाल्हि करे चुको आहे त कहिड़ियूं धुरियूं आहिनि, कहिड़ियूं। असांखां वधीक त बहितर सियासतदान वग़ैरह उहे आहिनि। असांजो पाण एतिरो सियासत सां वास्तो न आहे। उहे हा पीर, असांखे त वधीक कंहिं क़िस्म जी ख़बर बि न आहे त को कहिड़ा आहिनि माण्हू, कहिड़ा न आहिनि। असां दरगाह ते वेठा आहियूं सभिनी लाइ दुआ घुरण वारा। कहिड़ा विढ़नि था, दहशतगर्दी कंदा, बम धमाका कंदा, उन्हनि जो छा प्रोग्राम आहे, इहो वधीक गवर्नमेंट जो कमु आहे। या जेके ऐलान कनि था टीवी ते या जेके प्रेस कॉन्फ्रेंसां कनि था, उनखां पुछो वञे त इहा सही ॻाल्हि रहंदी। तव्हांजे ख़्याल में त उनजा भला मक़सद कहिड़ा थी सघनि था अहिड़े हमलनि सां? असांजो जेको पंहिंजो मक़सदु आहे त हीअ सरकार त बिल्कुलु फेल थी चुकी आहे।
हिन सैयद चीफ मिनिस्टर असांजे मां त कुझु बि न आहे, हिनखे भंगनि पीअण खां सवाइ ॿियो त का ख़बर कोन थी पए पई। सिर्फ़ु भंग जा चवनि था कूंडा पीअंदो आहे सुबुह जो ऐं राति जो, बकाई ॿी का ख़बर कोन्हे का। असांजी जनरल कियानी खे ख़ासि करे अपील आहे त उहो पंहिंजो को किरदारु अदा करे, तंहिंमें असांखे तहफ़ुज़ खपे। असांखे वास्तो न आहे कोई गवर्नमेंट छा थी करे कीअं आहे छा आहे, बाक़ी भंगा पीअण छॾे ॾियनि, कुझु सूफ़ी टाइप ते थियनि त पोइ कुझु ख़बर पवंदनि मुल्क जी। हिन खां सवाइ असांजे चीफ मिनिस्टर खे ख़बर कोन्हे का त छा थो थिए पियो। चीफ मिनिस्टर साहिबु बकौल तव्हांजे त भंग जे नशे में आहे, हुनखे वहिंवार जी का ख़बर कोन्हे त सिंध में छा पियो वहे वापरे, पर तव्हांजे ख़्याल में ही जेके अटैक थी रहिया आहिनि, मां हिकु दफ़ो वरी पंहिंजो ॿीहर सुवालु दोहराईंदुसि त हीअ जेके अटैक थी रहिया आहिनि, तव्हां सूफ़ीज़म जा माण्हू आहियो, तव्हांजी नज़र में उन्हनि जा कहिड़ा मक़सद आहिनि, ख़ासि तौर ते दरगाह जे गादी नशीननि ते अटैक करण जा कहिड़ा मक़सद थी सघनि था, हिकिड़ो अंदाज़नि? असां त असांजो सूफ़ी दरगाहनि प्यार जो पैगाम ॾींदियूं आहिनि। असांजो त ॿियो को न को कंहिं जमायत सां वास्तो आहे, न कंहिं बि मज़हबी सां पार्टी सां, न कंहिं पार्टी जा के मेंबर आहियूं, न का नाज़रीन, असां हिन वक़्तु उत्तर सिंध जी मशहूरु दरगाह अमरोड़ शरीफ़ में देवबंद मसलिक सां तालुक़ु रखंदड़ दरगाह ते मौजूदु आहियूं। जीअं त उत्तर सिंध में जेको ताज़ो ई दहशतगर्दी वारा वाक़िया थिया आहिनि, मुख़्तलिफ़ गादी नशीननि जे मथां बम अटैक्स थिया आहिनि, उन हवाले सां अॼु असां ॻाल्हि ॿोल करण लाइ हिते आया आहियूं। हितां जे मोतबर हैसियत, हिन उत्तर सिंध जी मोतबर हैसियत पंहिंजो सैयद सिराज अहमद शाह सां ॻाल्हि ॿोल कंदे इहो मालूम करण जी कोशिशि कंदासीं त हीअ जेके दहशतगर्दी वारा वाक़िया थी रहिया आहिनि या जेके बम अटैक्स थी रहिया आहिनि, उन जा बुनियादी सबब कहिड़ा थी सघनि था, या कहिड़ियूं धुरियूं इन समूरी सूरत हाल में इन वाक़िअनि में मुलवस थी सघनि थियूं। अचो त साणनि ॻाल्हि ॿोल कंदे इहो मालूम करण जी कोशिशि कयूं। अस्सलाम वालेकुम साईं। साईं वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। साईं, महिरबानी करे इहो ॿुधायो त ताज़ो ई जैकोबाद ज़िले में सैयद हुसैन शाह जे मथां अटैक थियो ऐं उनखां पोइ तव्हांजे शिकारपुर ज़िले जी माड़ी जो जेको ॻोठु आहे, माड़ी ग़ुलाम शाह, उन में जेको बम अटैक थियो, हीअ अहिड़ा दहशतगर्दी जे वाक़िअनि खे तव्हां कीअं था ॾिसो? इहे कहिड़ियूं धुरियूं हिन में मुलवस थी सघनि थियूं? केवला दरअसल हर को पंहिंजो पंहिंजो हुको ॾींदो आहे। असां इस्लाम जी हिकिड़ी नुमाइंदा हैसियत में जेका उन जी दावत आहे, उन अमुन ऐं भाईचारे जो हिकिड़ो दर्स ॾिनो आहे। उन में नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो आहे त लज़वालु दुनिया अहवनु इंदल्लाहि मिन इहराक़ दम इमराइन मुस्लिमिन बग़ैर हक़िन। अल्लाह ताला ते इहा ॻाल्हि ॾाढी ॾुखी गुज़रंदी आहे त जेकॾहिं दुनिया सॼी मिलियामेट थी वञे त इहा बि रब वटि का वॾी ॻाल्हि कोन्हे का, पर जेकॾहिं नाहक को क़तल थो थिए पियो त उहो अल्लाह तबारक व ताला खे ॾाढो कावड़ थो आणे पियो। इन जे करे जेका असांजे हिन ख़िते पुरअमन ख़िते में जेका इहा बदअमनीअ जी हिकिड़ो नओं ट्रैक जेको आहे हिते शुरू कयो वियो आहे, इन जे पोइ तव्हां यकीनन उहे ई उनसर, उहे ई मज़बूत हथ कार फरमा आहिनि जेके सॼे मुल्की इस्तेहकाम खे ॾेवालो बणाए करे उन जी जेको आहे भाईचारे खे ख़राबु करण जी कोशिशि था करनि पिया। ऐं तव्हां ॾिठो हूंदो त पंहिंजे बलूचिस्तान में सरहद में कराचीअ में जॾहिं इहे ॻाल्हियूं रोज़मर्रा जो मामूल थी चुकियूं हूं त वधि में वधि हीउ इलाइक़ो अहिड़ी कारवायुनि खां बचियलु हुयो। हाणे जॾहिं हिन खे बि उन जे लपेट में आंदो थो वञे पियो त उते जेके उनसर ज़ाहिर थिया आहिनि त हिते बि जेको आहे उहे उनसर कार फरमा आहिनि। असांजो जेको आहे मालूमात कोन्हे का, पर महसूसात असां इहा था रखूं पिया। तव्हां सम्झो था त उहे माण्हू हिन कारवायुनि में मुलविस आहिनि जेके असांजे मुल्की मैशियत खे, मुल्की सूरत हाल खे कमज़ोर करणु चाहिनि था। पर ॾिसो, जेकॾहिं असां आलमी सूरत हाल खे ॾिसूं त असांजे मुल्क में रहंदड़ जेके मज़हबी धुरियूं आहिनि या जेके कुझु इन सोच जा माण्हू आहिनि, उन जी इहा ख़्वाहिश ज़रूरु हुई त अफ़गानिस्तान मां नेटो फ़ौजूं निकिरणु खपनि, उन्हनि खे उतां जे मक़ामी माण्हुनि खे उतां जी हुकुमरानी, हक़ हुकुमरानी हुजे।
हिन वक़्तु असां ॾिसूं था त उहो नेटो फ़ौजूं बि उतो निकिरी रहियूं आहिनि, असांजे मुल्क में इलेक्शन तरफ़ सूरत हाल वञी रही आहे। हीउ उहो इलाइक़ो असांजो आहे जिते असांजे हितों जे इलाइक़े जे माण्हुनि कॾहिं बि अहिड़े बम धमाकनि खे कोन ॾिठो। टेलीविज़न ते मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अहिड़े क़िस्म जी कार्रवायूं हुननि ॿुधियूं ज़रूरु हूंदियूं, पर पाण हुननि अखियुनि सां अहिड़े क़िस्म जा वाक़िया न ॾिठा हूंदा जिन में इलाही सारा माण्हू बि मारिजी वञनि। त तव्हां सम्झो था त हीअ जेके वाक़िया थियनि था त उन जा मक़सद कहिड़ा थी सघनि था, छो था थियनि? केवल साईं मक़ासिद त दरअसल उन्हनि माण्हुनि खे महसूसु मालूम आहिनि जेके इन जे अंदरि इनवॉल्व आहिनि। असां उन्हनि जो ख़ासि मक़सदु इहो था सम्झूं पिया त जीअं हिते जेको आहे माण्हू बदअमन रहनि, हिरासियल रहनि, दॿियल रहनि ऐं पंहिंजे जेको आहे हक़ूक़ जी ॻाल्हि न करनि ऐं उन्हनि खे सिर्फ़ु पंहिंजे सिर जी अची वठे। जिते जेको आहे त महांग आहे, ॾुकर आहे, उमूमी बदअमनी जेको आहे, अगवा बराए तावान ऐं जेको आहे रस्तनि जी जेको आहे डकैतियूं, कारियुनि जो जेको आहे खसिजणु, वरी उन्हनि जे जेको आहे भूंगे वठण खां पोइ बि हिते कुझु माण्हू जेको आहे त वधीक बदअमनी कराइण पिया घुरनि। त उहे अनासिर उहे ई आहिनि जेके मुल्की जेको आहे असांजे इस्तेकाम खे ग़ैर मुस्तहकम करनि था पिया। हाणे इन्हनि जी जेको आहे अदम इस्तेकाम जी जेको आहे कराचीअ जे अंदरि तव्हांखे इहा ॻाल्हि बख़ूबी मालूम थी हूंदी त हिकिड़े ई पिस्टोल जे बोर सां जेको आहे सवे माण्हू क़तलु थिया आहिनि ऐं नेठि जेको आहे उन्हनि खे पकड़ियो वियो आहे। अहिड़ी तरह सां जेको आहे इहे ई माण्हू आहिनि जेके मां त सम्झां थो त इस्लाम त उन्हनि जी जेको आहे काई न हूंदी, मगर इंसानियत बि उन्हनि में कोन्हे का। इहे इस्लाम जा दुश्मन, इंसानियत जा दुश्मन आहिनि इहे अनासिर ऐं इहे जेको आहे हिकिड़े क़िस्म जे मज़मूम एजेंडा जे मथां हिन असांजे पुरअमन ख़िते खे बदअमन करण था घुरनि पिया। पर हिकिड़ी वहम आहे, हिकिड़ो कुझु माण्हुनि जो इहो हिकिड़ो वहम आहे या उन्हनि जो शक आहे त कंहिं बि देवबंद मसलिक सां तालुक़ु रखंदड़ कंहिं गादी ते या कंहिं उनजे उलमा इकराम ते कंहिं बि क़िस्म जा अहिड़ा अटैक नथा थियनि, बाक़ी मसलिक सां तालुक़ु रखंदड़ माण्हुनि ते अटैक थियनि था। तव्हां इन जे हवाले सां छा चवंदो? अल्हम्दुलिल्लाह साईं, असां इन ॻाल्हि खे बख़ूबी सम्झूं था पिया त देवबंद जो जेको आहे गादियूं आहिनि उन्हनि जो जेको असांजो सरबराह आहे मौलाना फज़लुर रहमान साहिबु, उन ते ॾिसो त केॾो वॾो हमिलो थियो ऐं उहो हमिलो कॾहिं थियो जॾहिं उन जेको आहे मुल्की तारीख़ जे अंदरि पंहिंजी जेको आहे सियासी हलचल खे पंहिंजे मुतालबनि जे मद्देनज़र जेको आहे सूबे सरहद मां जेको आहे शुरूआति कई त उनखे जेको आहे उते ई रोकण जी कोशिशि कई वई। उनजे जेको आहे त मथां ख़तरनाक हमिलो थियो, मौलाना साहिब खे अलाह ताला हिफ़ाज़त नसीब कई। त इन में जेकॾहिं असांजूं बक़ाया गादियूं जेकॾहिं अॼु ॾींहं ताईं पुरअमन आहिनि त उहो बि असां अलाह जो शुकुर था कयूं पिया। ऐं इन मां इहो जेको आहे तसुरु न वरितो वञे त देवबंद वारा जेको आहे त इन्हनि जे पुश्त पनाही में आहिनि। असां जेको आहे हिकिड़ी पुरअमन सियासी जदोजहद ते यकीन था रखूं पिया ऐं असां पंहिंजो उन जे मथां ई असां हली करे हिन मुल्क जी तक़दीर तब्दील था करणु घुरूं पिया। जेका ॻाल्हि जेको आहे अमेरिका सरकार खे ऐं उनजे पिठुनि खे जेको आहे क़बूल नाहे, तंहिंजे करे उहे जेको आहे दरअसल हिकिड़ी जेको आहे खाना जंगी पैदा करणु था घुरनि पिया। जीअं देवबंदी बिरलवी, देवबंदी जेको आहे शिया, अहिड़े क़िस्म जा जेको आहे तफ़रीक़ पैदा थिए ऐं फ़सादात पैदा थियनि। असां उन्हनि खे जेको आहे कंडेम था कयूं, उन्हनि जी मुज़िमत था कयूं पिया ऐं उहे ई साॻाई उनसर आहिनि जेके बिरलवियुनि ते बि अटैक था करनि पिया, जेके शियनि ते बि अटैक था करनि, जेके असांजी जेको आहे क़यादत ते बि जेके अटैक करे चुका आहिनि। उन जे पोइतों जेको आहे उहा मिशीन साॻी आहे। असां बि जेको आहे उनखे इहो महसूसु था कयूं पिया त उन्हनि जा जेके मज़मूम इरादा आहिनि त हिन मुल्क जे अंदरि अदम इस्तेहकाम पैदा थिए, जीअं माण्हू पंहिंजे जाइज़ मुतालबनि तां ई दस्तबरदार थी वञनि। हिते बि कुझु वक़्तु अॻु में हिकिड़ी कार्रवाई थी हुई, नेटो टैंकर्स या नेटो कंटेनर्स खे साड़ियो वियो हो। तव्हां सम्झो था त हीअ साॻियो सिलसिलो आहे या उहो हिकिड़ो ॿियो धार अमल आहे? केवला साईं, इहो साॻियो ई सिलसिलो आहे। उन में बि असांजे कारी मोहम्मद अली साहिबु मदनी जे मदरसे जे तालिबनि खे नाजाइज़ जेको आहे उते पकड़ियो वियो हो ऐं हाणे बि जेको आहे असांजे जैकबाद जे अंदरि बि जेको आहे असांजे सैयद हुसैन शाह साहिब जे मथां अटैक में असांजे कारकुननि खे जेको आहे पकड़ियो सकड़ियो वियो हो ऐं अल्हम्दुलिल्लाह उहे बेक़सूर निकिता। असांजा पाण में बहितर मरासिम आहिनि। सैयद हुसैन शाह साहिब सां असांजा दुआ सलाम आहिनि, असांजा सुठा तालुकात आहिनि। असांजो शादी ग़मीअ ते अचणु वञणु आहे उन्हनि ॾे ऐं दरअसल उन्हनि जा वालिद साहिबु सैयद गुल मोहम्मद शाह बि असांजे साईं ताज मोहम्मद शाह अमरोटी रहमतुल्लाह अलैह जे दरगाह जा मुरीद हुया
ऐं साईं जन पाण बि इन ॻाल्हि जो तज़किरो कंदा आहिनि। ऐं असां जेको आहे त एम ए में ठाही आहे, उन में बि जेको आहे इहे सभु फ़िरका असां सां गॾु सॾा आहिनि सियासत में। ऐं ताज़ो जेको आहे APC थी आहे, उन में मौलाना फज़लुर रहमान साहब जी जमियत उलमा इस्लाम जे मातहत उन में बि इहे सभु माण्हू इन में शरीक हुया जेके पुरअमन ऐं जदोजहद ते यकीन था रखनि पिया। ऐं असां बि जेको आहे इन मुनसरनि खे महसूसु था कयूं पिया त इहो को बैरूनी हथु आहे, ख़तरनाक हथु आहे। उन्हनि खे हिते अंदरि एजेंट मिली विया आहिनि जेके अहिड़े क़िस्म जूं नफ़रत अंगेज़ कारवायूं करे हिते बि जेको आहे ख़ानत जंगी कराइण था घुरनि पिया। तव्हांजो ख़्यालु इहो आहे त इन कार्रवायुनि में ग़ैर मुल्की जेके दहशतगर्द मुलविस आहिनि? हा ज़रूरु, उनखे एजेंट त हितां था मिलनि न साईं, बाक़ी पैसो पाई त उन्हनि खे ओॾो थो मिले पियो। एजेंट उन्हनि खे हितां था, मक़ामी एजेंट उन्हनि जे पैसे ते कमु था करनि पिया त जीअं हिते जेको आहे अदम इस्तेहकाम पैदा थिए। हिन अमन ऐं मोहबत वारी सूफ़िन जी सरज़मीन सिंध मथां जॾहिं हिन वासिंगनि पारां वलार जी कोशिशि करे हिन माशरे में ज़हर उगाछण वारी जेका कोशिशि कई पई वञे ऐं मासूम माण्हुनि जी ज़िंदगियुनि सां खेॾी धमाकनि जा धुआं सॼे माहौल अंदरि पखेड़िया पिया वञनि, इन सूरत हाल में सभिनी धुरियुनि ते इहा ज़िमेवारी आहे थी थिए त हू पंहिंजे सिफ़नि मां उन्हनि माण्हुनि खे, उन्हनि दहशतगर्दनि खे, उन्हनि वासिंगनि खे कढी ॿाहिरि करनि ऐं उन्हनि जो सिर कुचलण जी कोशिशि करनि त जीअं हिन मुल्क जो इस्तेहकाम अञा वधीक मज़बूत थी सघे, हिन जी माशी सूरत हाल मज़बूत थी सघे ऐं हितां जा जेके माण्हू आहिनि, हितां जा जेके अमन पसंदि माण्हू आहिनि, उहे सुख जो साह खणी सघनि। सूफ़िन त सदाई अमन जो पैगाम ॾिनो आहे, दरगाहुनि ते सदाई प्यार जो तर्स हूंदो आहे, उन दरगाहुनि ते उन्हनि कचहरियुनि खे आबाद करणु खपंदो आहे। सभिनी खे उहो तेसिताणी मुमकिन न हूंदो जेसिताणी समूरियूं सियासी समाजी तोड़ी मज़हबी धुरियूं उन दहशतगर्दनि खे सुञाणे वठनि ऐं उन्हनि आकबत नांदेश माण्हुनि खे जेके कुझु सियासी रूप में, कुझु मज़हबी रूप में, कुझु मुख़्तलिफ़ रूपनि में चादर उन्हनि रूपनि जी वेढ़ियल आहे, उन्हनि खे कढी ॿाहिरि न कढंदा तेसिताणी इहो मुमकिन न हूंदो त हिन वतन जी का फ़िज़ा अमन वारी थी सघे या ही असांजो मुल्क जेको आहे माशी तौर ते मुस्तहकम थी सघे। जॾहिं हिन मुल्क जी इहा अमन वारी साख बहाल थींदी त हिते ॿाहिरां जी सीड़पकारी थींदी त माण्हुनि जे रोज़गार जा मौक़ा जेके आहिनि उहे तमामु घणा थींदा ऐं हिते माली ख़ुशहाली ईंदी ऐं हितां जो माण्हू ख़ुशहाल थी सघंदो ऐं सुख जो साह खणंदो। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान अज़हर गुल सरकी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।